चाचा साईं चाचा 2 मिंटनि में मां अचां। बाबा जेको माण्हू तव्हांजे मुंहं साम्हूं फोन ते नथो ॻाल्हाए तव्हां हुनजे मथां अखियूं ॿूटी कीअं था एतबार कयो? अम्मा के अहिड़ा कम हूंदा जो फोन ते सभिनी जे साम्हूं नाहे ॻाल्हाइबो। उन मां इहो मक़सदु थोरी थियो वक़्तु असांजो दुश्मन आहे या असांजा पेर थो कढे। खणी जो हू असांजो दुश्मन नाहे पर सजण बि नाहे बाबा। जॾहिं न असांखे पूरी पक थी वक़्तु असांजो सजण नाहे दुश्मन आहे ऐं मूंखे धोखो ॼणायो आहे उन ॾींहुं मां वक़्त खे घरां कढी छॾींदुसि। चाचा मूंखे घरां न कढिजो पर सिधी बंदूक मूंखे सीने में हणिजो जेकॾहिं मां तव्हां सां गद्दारी कयां। खुदा करे त तुंहिंजी नियत असांजे तरफ़ां साफ़ हुजे। चाचा सोट राणी मूं मथां कॾहिं बि भरोसो न कंदी। तव्हां ॿाहिरि अचो तव्हां में थोरो कमु आहे। कमु खेर जो आहे? ॿाहिरि हलो चाचा ख़बर पइजी वई। वक़्तु मां अचां। बाबा ख़बर नथी पए मूंखे तुंहिंजी त तूं हिन माण्हू जे मथां अखियूं बंदि करे कीअं थो एतबार करे। इहो ई शख़्स आहे बाबा जेको तोखे धोखे ॾियण में देरि न कंदो। अम्मा तुंहिंजो हरू भरू जो वहम। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।